अस्सलाम वालेकुम फैसल, छा हाल आहे? ख़ैरियत सां आहियो? तव्हां ॿुधायो, तबियत ठीकु आहे? बेहतर है, मज़े में आहे? जी जी बिल्कुल। अॼु थोड़ी मुंहिंजी दुनिया जेका आहे उहा साइलेंट थी वई आहे। हाँ जो अॼु साइलेंट मोड ते दुनिया हली वई आहे। हाँ मुझे त हे सिर्फ़ु हिते ई आहे, हितां साइलेंट मोड ते हली अच्छा वई आहे। मोड हाणे आई आहे। हाँ अची वई आहे, ज़िंदगी में कुझु अची वियो आहे। छा ठही रहियो आहे सॼे अॼु किचन असां में? ठाहियूं पिया अंडा टमाटर, लेकिन ही बॉयल अंडनि सां गॾु ठाहियूं पिया सहरी लाइ। तमामु डिफरेंट सी रेसिपी आहे ऐं हिन में असां जेको ऑयल यूज़ कंदासीं त लो कुकिंग ऑयल, विटामिन ए ऐं डी का भरपूर लो कोलेस्ट्रॉल आहे, ओमेगा 3 ऐं 6 मौजूदु आहे। 1 लीटर 3 लीटर 5 लीटर में जी बॉटल्स मिलनि पियूं। बनास्पति घी तमामु बहितरीनु आहे। जॾहिं तव्हां मिठा ठाहियो या हलवा ठाहियो या पराठा ठाहियो था त उनमें बनास्पति घी जो इंतिख़ाबु कंदा कयो। त हिते असां खणंदासीं कुकिंग ऑयल जी ऐं हिन में असां केतिरो विझंदासीं तक़रीबन 6 खाइण जा चमचा। 3 बॉयल अंडा या 4 बॉयल अंडा तव्हां खणंदो त हिते असां 6 टेबल स्पून जेतिरो कुकिंग ऑयल खणंदासीं, 6 खाइण जा चमचा तलो कुकिंग ऑयल। तलो कुकिंग ऑयल जेको इलाही लाइट वेटेड ऑयल आहे, जेको भारीपन तव्हांखे थींदो आहे रमज़ाननि में, उहो न थींदो आहे। हाँ इन खां न थींदो, बिल्कुलु लाइट मज़े ज़ाइक़ेदार मज़ेदार हिन में खाधा बि ठहनि था। अच्छा मां त हिकु अंडो बॉयल करण खां पोइ त मतिलबु रेडी मील आहे, रेडी मील आहे, लेकिन छा आहे कि हिन खां वधीक मज़ेदार ठाहे रहिया हाँ मज़ेदार ठाहे रहिया आहियूं। वधीक छोकी मज़ेदार असां अक्सर टमाटरनि खे फ्राई करे मसाले में पोइ अंडा तोड़े विझी छॾंदा आहियूं न, हे स्टाइल बि करे ॾिसजो, मज़े जो लॻंदो तव्हांखे। हिते ऑयल गरम कंदासीं, 2 अदद सावा मिर्च, थोरो एहतियात कजो, सावा मिर्च इलाही तंग कंदा आहिनि। छा कंदा? अच्छा, ही साई मिर्चनि खे हल्को सो रोस्ट कंदासीं, वधीक न। इन जे बाद हिन में 4 टमाटर विझो, चॉप करे, बारीक कटिंग करे। पेस्ट बि विझी सघो था, पेस्ट भी यूज़ थी सके थो। आई गेस हिननि सां गॾु टेस्ट वधीक, पर ख़ैर माण्हुनि जो पंहिंजो टेस्ट हूंदो आहे। कुझु माण्हू खड़े मसाले वारी पसंदि कंदा आहिनि, कुझु माण्हू वरी असां वांगुरु चवंदा आहिनि कुझु नज़र न अचे, सभु कुझु ब्लेंड करे छॾियो। ब्लेंड करे बि थी सघो। अच्छा, ही थोरो सो इनखे मां 1 मिनट लाइ कवर कयां पियो, हाँ ताकि असांजो ज़रूरी आहे न त हर जॻह ते टमाटा थी वञे। हे तव्हांखे अंदाज़ो आहे न छा थींदो। मां इहो ई कंदो आहियां, कवर करे छॾंदो, न कपिड़ा बि ख़राब, किचन बि ख़राब, टेंशन ही ख़त्म, कवर करे छॾियो, किस्सो ख़त्म करे छॾियो। खैर जी, पोइ हिन में कुटी लाल मिर्च, पिसी लाल मिर्च हाफ टी स्पून, अधु चाय जो चमचो या 4 टेस्ट विझंदो। हैड भी अधु चाय जो चमचो, थोड़ा कारा मिर्च अधु चाय जो चमचो, अधु चाय जो चमचो लूण। ये 4 शयूं विझी छॾियूं। इनखे हल्को सो मिक्स कंदासीं ऐं कवर हिन करे कयां पियो ताकि टमाटर जल्दी नरम थी वञनि। जेसि ताईं ही टमाटर असांजा नरम थींदा त असां ठाहियूं था करशी जामी शीर जी। अॼु ठाहियूं पिया स्ट्रॉबेरी योगर्ट। ओहो हो, स्ट्रॉबेरी योगर्ट। हाँ ये वही फ्लेवर्ड योगर्ट है जेका ॿाहिरां मिलंदी आहे। हाँ जी बिल्कुलु, उन तरीके जी का शइ ठही रही आहे, उन टाइप जी ठाहियां पियो। ऐं ही बि सफ़ा क्विक आहे। सहरी में जीअं ॾही जो इस्तेमालु कंदा आहियो त ओॾी महिल बि ठाही सघो था ऐं अफ़्तारी में बि ठाही रखी सघो था। त ही तव्हां जूसर ब्लेंडर, हैंड ब्लेंडर या जिन सां बि कयो। त हिन में असां ॾही जो इस्तेमालु कंदासीं। 1 पा ॾही विझां पियो मां हाली, ठीकु आहे। 1 पा ॾही ऐं हिन में 1 कप जेतिरी स्ट्रॉबेरी चॉप थियल। 1 पाव में 1 कप, 1 कप तक़रीबन 8 दाणा हुजनि या घटि बि करे सघो था, अप टू यू जेतिरो तव्हांजी यूज़ेज में हुजे न, उहो खणंदासीं। ऐं हिन जे बाद हिन में विझंदासीं पीठल खंड। खंड खे पीसे हिन में विझंदासीं। हाँ ग्राइंड करे, क्रंच थी वेंदी न हू मुंहुं में। जॾहिं असां ॿाहिरि जीअं अहिड़ी शयूं ठाहियूं त हू आइसिंग शुगर यूज़ कंदा आहिनि, सॉफ्ट हूंदी आहे न, बारीक पाउडर फॉर्म में। हाणे आइसिंग शुगर महांगी पए थी त घर में पाण ब्लेंड उनखे ग्राइंड करे तव्हां यूज़ करे सघो था। सही आहे, ठीकु आहे। हे करे छॾियो। उन जे बाद हिन खे कंदासीं ब्लेंड। अगर ही ना है तव्हां हैंड ब्लेंडर त तव्हां जूसर ब्लेंडर, जूसर ब्लेंडर हूंदो आहे, उन में बि ठही सघे थी। ठीकु आहे, बिस्मिल्लाह। ज़िंदगी केॾी आसान थी वई आहे ब्लेंडर सां। हाँ ज़िंदगी केॾी आसान थी वई आहे ब्लेंडर सां। ॾाढी आसान थी वई आहे। कल्ह हिकु कॉलर मूंखे कॉल कई कि ही घणे जो मिलंदो आहे, त मां हिनजी प्राइस ॿुधाई छॾी। कंपनी जो इहो कहिड़ो सुवाल आहे? हाँ कंपनी जो नथा ॿुधाई सघूं न ब्रांड जे चक्कर में, त हू बस मां प्राइस एतिरो एक्सपेंसिव न आहे। हाँ एॾो एक्सपेंसिव न है। हाँ 7,000 8,000 बस हाँ इन ही रेंज में तव्हांखे लेकिन सुठी क्वालिटी ज़िंदगी आसान थी वञे हिन खां। हाँ इहो त इहो हैंडी इलाही आहे जूसर्स में जेको पुराणे हिसाब सां। ठीकु आहे जी, असांजी फ्लेवर्ड योगर्ट जेका आहे उहा रेडी थी चुकी आहे। थोड़ी इन जे मथां टॉपिंग कंदासीं जामे शीरी जी, छोकी ही जामे शीरी टॉपिंग्स में भी इस्तेमाल थींदो आहे। बिल्कुलु जी, त ही करशी जामे शीरी जी स्ट्रॉबेरी योगर्ट आहे जी। करशी जामे शीरी जेको लाइफ लाइट रिफ्रेशिंग आहे। ऐं जंहिं तरीक़े सां फैसल मज़ेदार क़िस्म से, यार फैसल केॾो ज़बरदस्त लॻे पियो। टॉपिंग करे रहिया आहिनि, टॉपिंग करे इनखे थोरो हल्को हल्को मार्बल शेप अची वेंदो आहे हिन तरीक़े सां।
अगरि तव्हांखे अचनि त केतिरियूं शयूं आहिनि जेके केतिरियूं ईज़ी हूंदियूं आहिनि लॻंदो ईअं त इलाही मुश्किल आहे ये असांजी डन थी वई ज़बरदस्त करशी जामेश्वरी जी जेका स्ट्रॉबेरी योगर्ट आहे उहा असांजी रेडी थी वई आहे हिते असां हली रहिया आहियूं बस तलो कुकिंग ऑयल में रेडी थी वियो आहे ऐं हिनखे हल्को सो भुने हिन में बॉयल एग्स विझंदासीं त हाणे डिपेंड करे थो टमाटर तव्हांखे थोरा पीसिस में खपनि था हा भाॼी वांगुरु या पेस्ट में हू तव्हां डिपेंड करे थो तव्हांजे मथां हाणे हिन में विझंदासीं सावा धाणा हिकु खाइण जो चमचो ओके यानी जेके बॉयल अंडनि खां माण्हू भॼंदा आहिनि त ॾाढा टेस्टलेस आहिनि हीअं आहिनि हूअं आहिनि उन्हनि जे लाइ रेट ज़बरदस्त बहितरीनु शइ आहे ऐं ख़ासि करे सहरी जे लाइ इहे मां रेसिपी थोरी चेंज करे ठाही आहे बसि हीअ असांजी तयारु थी वई सही इन सां गॾु तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त जी नसीम मसाला अची विया आहिनि मार्केट में उहे मसाला जेको टेस्ट तव्हांखे कराची में खपे उहो तव्हांखे लाहौर ऐं पूरे पाकिस्तान में हाणे मिली सघे थो नसीम मसाला जो चवणु आहे त आॻियां ते छा गया नसीम का कोरमा अब नहीं छोड़ना नसीम की निहारी सब पे भारी इहो चवणु आहे नसीम मसाला जो अच्छा जी तलो कुकिंग ऑयल जी रेसिपी असांजी ज़बरदस्त तरीक़े सां तयारु थी वई बिल्कुलु ईअं पियो लॻे फैसल जी असां कोन उहो ट्रेडिशनल बिल्कुलु फूड हूंदो आहे ढाबे स्टाइल जेको ढाबे स्टाइल जो ज़बरदस्त तरीक़े जो पियो लॻे हा ऐं हिन जी ख़ुशबू सावा मिर्च अगरि जॾहिं तव्हां हिन में फ्राई करे विझंदा आहियो न त हिन जी ख़ुशबू ॾाढी सुठी ईंदी आहे उन खां ई ढाबे ते बि अगरि तव्हां ॿाहिरि वञी खाईंदा आहियो त उहो बि सावा मिर्च फ्राई करे पोइ ई दाल फ्राई हे शयूं जेको असां चईंदा आहियूं टेस्ट बि हिकु अलॻि अची वेंदो आहे जॾहिं तव्हां फ्राई कंदा आहियो बिल्कुलु इहो मां बि नोट कयो आहे अगरि तव्हां इन तरीक़े जो ग्रीन्स जेके आहिनि न उहे तव्हां फ्राई कयो त उनजो टेस्ट पंहिंजो आहे हीअ असांजी रेसिपीज़ कंप्लीट थी वियूं ठीकु आहे ज़बरदस्त तरीक़े सां असांजी तलो कुकिंग ऑयल जेको लाइट वेटेड ऑयल आहे उनजी रेसिपी बि तयारु थी वई आहे इन सां गॾोगॾु जी दस्तरखाननि ते असांजे सजंदी आहे चांहि चाहे उहो सहरी जो दस्तरखान हुजे या अफ़्तार जो हुजे टपाल मेज़बान जी चांहि असांजे घरनि में इस्तेमालु थींदी आहे टपाल मेज़बान प्रीमियम डस्ट टी ॾाढी ज़बरदस्त ख़ुशबू ऐं ज़ाइको हिन जो आहे ऐं हीअ आहे उहा चांहि जेका आहे सिंध जी नंबर 1 चांहि इन सां गॾोगॾु जी असां सां गॾु कुझु आवाज़ूं मौजूदु आहिनि मां चाहियां थी त उन्हनि जी तरफ़ वञिजे ऐं फैसल थैंक यू सो मच ॾाढी ज़बरदस्त रेसिपीज़ असांजे लाइ असांजे नाज़रीन जे लाइ खणी अचण जे लाइ इनशाला वरी सुभाणे के नई रेसिपी सां गॾु मिलंदासीं सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो